सारा सचो धनी जो आगो अली मां हो तो हज़रत हुसैन जंग में मझ मैदान करबला हकीकत को खूफन जो मिलियो 22,000 जवाना घणा हसवार घोड़न ते वो सभई हज़ारन सां महीने महरम जी 9 तारीख इमाम कासिम पुट हज़रत हसन जो शहज़ादो शाह जंहिं ॾिठो पंहिंजे भाउ खे मज शहीद करबला हज़रत हुसैन अची कयाई ओ हज़रत हुसैन खे अहिड़ी तरीक़ा
इमाम हुसैन अहिड़ीअ तरीक़ा त तोखे मोकल नाहेगा रज़ा रुख़्सता तो ताईं मुंहिंजे दिल जो फाइक करहता हज़रत अब्दुल्ला अॻु शहीद थियो नंढो तुंहिंजो भाउ तंहिंजो दाग़ मुंहिंजे दिल तां न वेंदो ॾींहुं क़यामत ऐं कीअं ॾियां मोकल तोखे मुंहिंजा क़ासिम करीम पोइ वठी हथ तमनवी दरमादा गुज़री थोरी आवाज़ अचतो मद लश्कर यदीदो त आहे को मर्द हाशमी अचे मैदाना पियो पड़लाओ कन मथे इमाम कासिम शाह तॾहिं इमाम चयो वञी खे अहिड़ीअ तरीक़ा त मर्द सॾे मर्द खे उत ॾींहं नाहे रवा अॼु वञी पियो परणो पंहिंजो मजे ॾींहं क़यामत तॾहिं वञी चयो तरीका
सदाए हथ पंहिंजे वञे जो छॾे हथ पंहिंजी पार जो हलो कासम कथ करा पुठियां बीठे अज वञी रहियो आहे अपिड़ में हिकु बाबो हुसैन पुत मञे रज़ा रब जी पियो कासिम कट गॾा उत अजल आयो ओचितो मां जीअं मोड़ गदो है हाथ लिमा तू अदून अज वरियो विछोड़े जो मां सनासन वञी सुन में अॼाओ तारा लॻी माठ मड़न में बेरागिन बिना रुलियत रमज़ान ते अदीवार सवड़ कंदो चो सलवात हज़रत नबी करीम ते अल्लाह सल्लल्लाहु अलैहि बेहुदा ते कलमो दे